हीअ हमारा जेको अथव न इंजीनियर साहब अथव इज़हार शर साहब। सो हींअर हे ताज़ो ताज़ो निंड मां उथियो। निंड कीअं आई इज़हार? निंड भली पर सी ॾाढो ॾाढो सी वियो न। सी ॾाढो बसि हुनखे पिया था ॾबायूं सी ॾाढो हाणे हीअ आहे असांजो दोस्त प्यारो मुज़मिल शर साहब। ऐं हिते जेको सिस्टम आहे सुबुह जो चांहि जो सिस्टम आहे। अखि साहब जी खुली न आहे, चांहि हुनजे आॾो पेश थी वई। चांहि पीअंदो हा न। चांहि बि दूध पती पठाण वारी। पठाण वारी हा उहो आहे दूध पती उनजो नालो आहे, पर माना जेको चांहि असांजे ॻोठ जी चांहि मशहूरु असां ॻोठ जी। सो दोस्तो हे असांजूं खटूं विधियूं पयूं। हे हिकु इज़हार जी, ॿ हुते हिकिड़ो दोस्त सुम्हियो पियो, हीअ मुंहिंजी खट आहे। ऐं हीअ बि हिते हिकिड़ो ॿियो दोस्त सुतो पियो, पर हिनखे सी थियो, उहो अंदरि वञी होॾे सुतो आहे अंदरि। हा, ऐं हीअ जेको आहे मुज़मिल हिते सुतो अंदरि। हीअ ओताक आहे